नमस्कार, जय श्री राम। मां डॉक्टर सुरेश बबलानी अॼु खां तव्हां सभिनीनि जो सिंधु सागर सिंधु चैनल ते दिल्ली आज़ाद थो कयां। असां सिंधी नाटक ते वीचार करे रहिया आहियूं। सिंधी नाटक जा 2 चैप्टर्स तव्हां वटि पहुची चुका आहिनि। असीं अॼु चौथे चैप्टर ते हलंदासीं। 3 चैप्टर्स में असां हिंद सिंध जे इतिहास जो वीचार कयो आहे ऐं असां सिंधी नाटकनि जा तत्व, सिंधी नाटकनि जा क़िस्म, हिंदी नाटकनि जा क़िस्म, यूनानी, मगरबी, इन्हनि नाटकनि जा क़िस्म असीं डिस्कस करे आया आहियूं। हाणे असां अॼु हलूं था पिया सिंध जे नाटक जी ओसर ते। त सिंधी भाषा जे नाटक जो डेवलपमेंट कीअं थियो आहे, किथां खां थियो आहे, उन ते असां अॼु वीचार कंदासीं। मोहन जो दड़ो जी खोटाई थी आहे 1922 में। 1922 में मोहन जो दड़े जी खोटाईअ खां पोइ जेको हिंदुस्तान जी तारीख़ आहे उहा बदिलिजी थी वञे हली। माना उनजो इतिहास जेको आहे उहो 2500-3000 सालनि खां वठी 5000 सालनि ताईं पुठियां थो मिली वञे हली। त मोहन जे दड़े जी खोटाईअ मां असांखे हिकु नर्तकी बि मिली आहे ऐं जोगीअ जी हिकु मोहर बि मिली आहे। नर्तकीअ जे मिलण सां इहो साबित थो थिए त असांजे सिंध में नृत्य ऐं नाटक जो रवाजु हूंदो। यानी इहो चवणु त असां वटि जेको नाटक आहे 1879 1880 खां शुरू थियो आहे उहो ग़लति आहे। असांजो नाटक 2500 खां 5000 साल ताईं पुराणो आहे। छो जो सिंध जी जेको ख़ुदि जो इतिहासु आहे उहो 5000 साल पुराणो थी वियो आहे हली। असांखे इहो छो थो मिले पियो, छाकाणि त सिंध ते 8वीं शताब्दीअ खां वठी यानी 712-713 खां वठी ॿाहिरियां हमला शुरू थी विया हुआ हली ऐं उन जे करे माण्हुनि लॾ पलाण बि शुरू करे छॾी, जेका 1947 ताईं ख़तमु थी थिए। 1947 जी जेका लॾ पलाण आहे या जेको पार्टीशन जेको माइग्रेशन आहे उहो असांजो आख़िरी माइग्रेशन आहे। इन खां पहिरीं बि 4 दफ़ा माइग्रेट असांजा सिंध जा सिंधवासी थी चुका आहिनि। उन्हनि जो अलॻि अलॻि इतिहासु आहे, उहो पाण जॾहिं इतिहास पढ़ंदासीं त उन में ॼणंदासीं। त असां वटि उहो इतिहासु घणो करे जेको आहे उहो देवनागरीअ में आहे ऐं पत्रनि ते लिखियलु आहे। उहो इतिहासु नथो मिले पियो। इन करे असां जेको इतिहासु मिले थो पियो उहो 1853 खां पोइ थो मिले पियो। 1853 खां पोइ छो थो मिले, छाकाणि त 1853 में अंग्रेज़नि जेका सिंध में ऑफिशियल लैंग्वेज असांजी सिंधी कई, उनजी जेका लिपि निर्धारित कई उहा अरबी लिपि निर्धारित कई। त असांखे साहित्य बि 1853 खां पोइ जो थो मिले पियो। ऐं उन ई 1853 में ई खां पहिरीं जेको आहे ग्रामर बि जोड़ी वई हुई हली। उन ग्रामर जे मिलण खां पोइ असांजी सिंधी ॿोली सिंधी भाषा में कन्वर्ट थी थिए ऐं उतां खां वठी असांजो विकास थो थिए पियो। अहिड़ा साहित्य जा इतिहासकार चवनि था पिया। हाणे इहो बि मञणु हुनजो आहे त असांजी नाटक नवीसी जेका आहे उहा 1880 खां शुरू थी आहे। माना इन खां पहिरीं असां वटि नाटक न थींदो। जॾहिं की भरत मुनि जो नाट्यशास्त्र चवे थो त असांखे सिंध ऐं सौराष्ट्र वारा जेके हिसा आहिनि उन्हनि खे पंहिंजे नाटक लिखण महिल उकारीअ भाषा जो उपयोग करणु घुरिजे। इन करे इहो बराबरि ठीकु नथो लॻे त असां चऊं की असांजो नाटक 1880 या 1879 खां शुरू थियो आहे। हाणे 712 खां वठी 1947 ताईं जा जेके 1300 साल आहिनि उन्हनि में जेको आहे असां वटि अरबी हमला थिया। अरबनि जॾहिं हमिलो कयो त असांजे सनातन हिंदू धर्म मां जेको मज़हब परिवर्तन थियो हली, इस्लामी मज़हब में असांजा माण्हू अचणु लॻा। उन्हनि जेको आहे वॾो छेहो रसायो आहे असांजे साहित्य जे इतिहास खे। हाणे जेके असांखे अंग अखर मौजूदु आहिनि, छो जो जेको इतिहासु तव्हांखे मां ॿुधायां थो पियो असांखे 1843 1853 खां पोइ जो थो मिले पियो, त उन ते ई असांखे हींअर विश्वासु करिणो पवंदो। पर इन खां पहिरीं वारो इतिहास बि आहे, उनखे असांखे तहक़ीक़ करे असांखे समाज जे साम्हूं आणणो आहे। पर इहे जेके तहक़ीक़ करण वारा रिसर्च स्कॉलर्स हूंदा, रिसर्च जा जेके स्टूडेंट्स हूंदा, उन्हनि जे लाइ असां हिते रुगो UPSC जो सिलेबस था डिस्कस कयूं। त इन करे मां सिंधीअ जे नाटक जी ओसर उतां खां ई शुरू थो कयां पियो। त कुरैशी हामिद अली खानाई आहे, उन सिंधी ड्रामा जा दौर लिखिया आहिनि। मां सिधो दौरनि ते थो अचां त सिंधीअ जा जेके दौर आहिनि उहे नाटकनि जा कहिड़ा कहिड़ा आहिनि। त उहो साहिबु जेको आहे हामिद अली खानाई, उहे 2 दौर थो ॿुधाए। कहिड़ो? हिकु अवाइली दौर ऐं ॿियो जदीद दौर। हाणे अवाइली दौर में कंहिंखे कंहिंखे थो रखे? अवाइली दौर जा लेखक जेके आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि उहे हुन नाला ॿुधाइनि। मिर्ज़ा कलीच बेग, दीवान कौड़मल चंदनमल, लाल सिंह राम सिंह, जेठमल परसराम, भागचंद आडवाणी, भेरूमल मेहरचंद, तीर्थ बसंत, शेवा सिंह अजवाणी, नानिकराम धर्मदास, लीलाराम ठारूमल, मोटूमल गिद्दूमल, लालचंद अमरनोमल ऐं चांडूमल खत्री। ऐं जदीद दौर जा जेके लेखक आहिनि उहे कहिड़ा आहिनि? खानाई साहिब जे हिसाब सां किशन चंद बेवस, लेखराज अज़ीज़,
खानचंद दरियाणी, अहमद चागला, उस्मान अली अंसारी, मोहम्मद इस्माइल उस्मानी, सुल्तान अल बदवी, मंगहाराम मलकाणी, मोहम्मद उस्मान डेपलाई, नूर मोहम्मद बदवी। ऐं नूर मोहम्मद बदवी जेको आहे उन बि जेको आहे पंहिंजा दौर ॿुधाया आहिनि। उन पंहिंजे मकाले में ॿुधायो आहे त हीअ इन जा जेके आहिनि 3 दौर आहिनि। कहिड़ा दौर आहिनि? पहिरियों आहे 1890 खां वठी 1920 ताईं, 1920 खां वठी 1940 ताईं, 1940 खां वठी 1980 ताईं। इहे 3 दौर असांखे ॿुधाया आहिनि। अवाइली दौर जा लेखक सॉरी मोहम्मद इस्माइल उस्मानी 4 मकाला सिरे सां जेको 1974 में किताबु छपारायो आहे, उन में नाटक नवीसीअ खे ध्यान में रखी हिन दौर में हिननि 3 दौरनि में विरायो आहे। कहिड़ा कहिड़ा दौर ॿुधाया अथई न? पहिरियों दौर 1880 खां 1940 ताईं। पहिरियों दौर पहिरीं 1880 खां 1920 ताईं ॿुधायासीं, पर हीउ 1940 थो लिखे पियो। ॿियो 1920 खां वठी 1980 ताईं। ऐं एजे उत्तम जेको आहे उहो 2 दौर थो ॿुधाए। उहो 2 दौर कहिड़ा थो ॿुधाए? 1880 खां 1920 ताईं। इन ई दौर में उल्थो, तर्जुमो ऐं रोमानियत जी धारा वारा नाटक लिखिया विया। ऐं ॿियो दौर थो ॿुधाए पियो 1920 खां वठी 1947 ताईं, जंहिंमें असलूका, हक़ीक़त निगारी वारा, सिंधी जीवन सां वास्तो रखंदड़, सामाजिक, आर्थिक, घरू ऐं राजनैतिक मसइलनि वारा नाटक लिखिया हुआ। इहे एजे उत्तम साहब हिन खे 2 दौरनि में विरायो आहे। पर असांजो जेको प्रोफेसर मंगहाराम मलकाणी आहे, उन जेका सिंधी नस्ल जी तारीख़ लिखी आहे, उन में नाटक लिखण जे मौज़ूअ जे आधार ते कुझु हिसनि में विरायो आहे। घणनि हिसनि में? 5 हिसनि में विरायो आहे। त उहे 5 हिसा कहिड़ा कहिड़ा आहिनि? पहिरियों आहे संस्कृत तां वरितल धर्मी नाटक 1880 खां 1896। शेक्सपियर जा रोमानवी नाटक 1897 खां वठी 1918 ताईं। सनसनीखेज़ नाटकनि जो दौर 1914 खां वठी 1942 ताईं। हक़ीक़त निगारी वारो दौर 1920 खां वठी 1925 ताईं। ऐं लोक कहाणियुनि ते ॿधल 1922 खां वठी 1947 ताईं। ऐं साहित्य जो इतिहास जेको आहे मुंहिंजे हिसाब सां कंहिं में वीचारधारा जो मोहताज़ न हूंदो आहे, या कंहिं शख़्सियत सां जोड़े करे उनखे लिखणु इहो बिल्कुलु ग़लति आहे। छो जो शख़्स जेकॾहिं आहे त उन जी वीचारधारा उन खां पोइ बि रहे थी पई। त इन करे जंहिं शख़्स जी जीवन ख़तमु थी हली त वीचारधारा ख़तमु थी हली, इहो न थी सघंदो। कार्ल मार्क्स ख़तमु थी हली, पर कार्ल मार्क्स जी वीचारधारा अञा बि हले थी पई। अहिड़ी तरह जेकॾहिं मंगहाराम मलकाणी साहिबु असां वटि न आहिनि त मंगहाराम मलकाणीअ जी जेका वीचारधारा आहे उहा अॼु बि जेका आहे जीवित आहे, ऐं उन ते नाटक लिखिया था वञनि पिया। इन करे सुठो त इहो थींदो त कहिड़ो बि को बि इतिहास साहित्य जो ख़ासि करे उनखे असीं ॾहाकनि में विरायूं त उहो वधीक सुठो थींदो। इन करे 1879 खां वठी 1890 ताईं जो जेको अरसो आहे, उन में डॉक्टर प्रेम प्रकाश असांजो सिंधी नाटकनि ते जंहिं पहिरीं थीसिस लिखी आहे, उनजो जेको तहक़ीक़ी मक़ालो आहे सिंधी नाटक जी ओसर, उन्हनि लिखी आहे। उहा उन सिंधी नाटक जी ओसर 1880 खां वठी 1990 ताईं जी लिखी आहे। माना 100 सालनि जी हुन पूरो विकास यात्रा असांखे ॾेखारी आहे। 1879 में हाज़ी इमाम बख़्श ख़ादिम लोक कहाणीअ ते ॿधल पहिरियों सिंधी नाटक लिखियो आहे, उहो आहे हीर रांझा। ऐं 1880 में मिर्ज़ा कलीज बेग हिंदीअ मां लैला मजनू उल्थो करे पेश कयो आहे। ऐं 1887 में ख़ुर्शीदा गुजरातीअ मां उल्थो करे पेश कयो आहे। ऐं 1888 में कौड़ोमल चंदनमल जेको आहे उन कालीदास जो संस्कृत नाटक रत्नावली उल्थो करे पेश कयो आहे। ऐं 1891 खां वठी हाणे जेको मां तव्हांखे ॻाल्हि चई कि ॾहाकनि जे हिसाब सां असां स्टडी था कयूं पिया, त हीअ हुई 1879 खां वठी 1890 ताईं जी, ऐं 91 खां वठी 1900 ताईं, माना 1900 ताईं जेके लेखक वारा तफ़सील आहिनि उहे असीं हिन तरीक़े जा आहिनि। त पहिरीं असांजो लेखक आहे मिर्ज़ा कलीज बेग। उहो कहिड़ो कहिड़ा नाटक उन लिखिया आहिनि? 1891 खां वठी 1900 ताईं। गुल बकावली लिखियो अथई 1894 में। असलूको आहे। शकुंतला लिखियो अथई 1896 में। हिंदीअ जो कालीदास जो हिंदीअ मां वरितलु आहे। नूरजहां ऐं जहांगीर 1896, इहो संदसि जो असुलको आहे। नादिर शाह 1897 में असलूको नाटक आहे। हुस्ना दिलदार 1897 में, इहो तर्जुमो आहे, उहो शेक्सपियर जो लिखियलु नाटक हो। ऐं उन खां पोइ आहे 1900 में शाह इलिया, उहो बि तर्जुमो आहे शेक्सपियर जो। इन खां पोइ जेको ॿियो नाटककार असांजो नाटक नवीस अचे थो पियो, उहो आहे जेठानंद भिरयाणी साहिबु नल दमयंती 1894 में लिखियो। ऐं उहो आहे हरिश्चंद्र जो संस्कृत मां वरितलु
तर्जुमो कयो आहे। मां अॻियां तव्हांखे इहो बि हिते इहो वाज़ह करणु चाहींदुसि त हीउ जेको नाटक आहे नल दमयंती इहो 1894 में ई मंच ते पेश थी वियो हो हली। त इन करे असांजो सिंधीअ जो जेको नाटक आहे उहो पहिरियों जेको मंच ते पेश थियो उहो नल दमयंती असांजी संस्कृत मां वरितल हो। उन खां पोइ जेको लेखक अचे थो उहो अचे थो लीलाराम सिंह वतणमल। उन वरी कहिड़ा नाटक लिखिया आहिनि? 1895 में हरिश्चंद्र संस्कृत तां तर्जुमो, मोहन तारका 1896 में असलूको, सर्वजन राधा 1897 में असलूको, रामायण जा 2 भाङा हुन कया आहिनि उहे पूरा 1898 में, माना रामायण तां बि हुन नाटक लिखिया आहिनि। उहे कंहिं लिखिया? लीलाराम सिंह वतणमल। ॾेऊमल गागनदास आहे हिकिड़ो राइटर, उन 1898 में राम बनवास लिखियो आहे, उहो बि रामायण तां वरितल आहे। गागनदास आडवाणी शकुंतला लिखियो आहे, शकुंतला ऐं दुष्यंत 1897 में, इहो बि हिंदीअ मां उल्थो कयल आहे। ऐं 19 ही थी विया हली 1900 ताईं जा जेके लिखियल नाटक हुआ। ऐं 1901 खां वठी 1910 ताईं जो जेको अरसो आहे उन में जेके नाटक नवीस जिन जिन नाटक लिखिया आहिनि उहे कहिड़ा आहिनि उहे ॾिसूं था। दीवान ठाकुरदास उन लिखियो आहे चंद्रावली 1901 में, उहो असलूको नाटक आहे। सेवा सिंह अजवाणी 1902 में कष्ट, इहो बि शेरडन हिकु नाटक जो नालो आहे ऐं पिज़ारो हुनजो लेखक आहे, उहो उन उल्थो करे पेश कयो आहे। लोक सिंह वतणमल आहे, उन निशानीअ खे नसीहत 1903 में लिखियो आहे, उहो संदसि जो असलूको नाटक आहे। गागनदास आडवाणी महा अंधेर 1904 में लिखियो आहे, उहो संदसि जो असलूको नाटक आहे। लीलाराम सिंह वतणमल 1925 में लिखियो आहे, महाभारत तां हिकु वरितल आहे जेको उहो आहे द्रौपदी नाटक। वरी मिर्ज़ा कलीज बेग थो अचे पियो। मिर्ज़ा कलीज बेग 1901 खां 1910 वारे अरसे में 4 नाटक लिखिया आहिनि। पहिरियों आहे फ़िरोज़ दिल अफ़रोज़, जेको लॉर्ड हिल्टन जे अंग्रेज़ी मां तर्जुमो कयल आहे 1905 में। ऐं शेक्सपियर जो ई हिकिड़ो ॿियो तर्जुमो कयो अथई 1908 में शमशाद मज़ना जे नाले सां। ऐं 1908 में तर्जुमो कयो अथई शेक्सपियर जो ॿियो नाटक गुलज़ार ऐं गुलनार। ऐं 1909 में तर्जुमो कयो अथई अजीज ऐं शरीफ़, उहो बि शेक्सपियर जो। यानी शेक्सपियर जा जेके हिंदी अंग्रेज़ी जा नाटक आहिनि उहे वधि में वधि जेके उल्थो करे या तर्जुमो करे असां वटि पेश कया आहिनि उहे मिर्ज़ा कलीज बेग साहिब पेश कया आहिनि। उन खां पोइ अचे थो पियो असांजो किशन चंद बेवस, जेको असांजो शाइर बि आहे। उन 1908 में पहिरियों आगा हशर जो उर्दू नाटक आहे, उन खे उल्थो करे पेश कयो आहे, उहो आहे बलवा मंगल। ऐं ॿियो आहे राजा हरिश्चंद्र, उहो 1909 में उहो महाभारत तां वरितो आहे, उहो उन उल्थो कयो आहे किशन चंद बेवस साहिबु। ऐं 1911 खां 1920 ताईं जो जेको अरसो आहे उन में मिर्ज़ा कलीज बेग वधीक ॿिए नाटक ॾिना आहिनि। उहे नाटक कहिड़ा आहिनि? नेकी बद्दी आगा हशर उर्दूअ मां 1918, शहजादो बहराम 1914 शेक्सपियर जो उल्थो, जमशेद हमीद 1918 उल्थो शेक्सपियर जो, शहरयार शहरबानो 1918 असलूको, बदर मनीर ऐं बेनज़ीर 1918 ही असलूको नाटक आहे मिर्ज़ा कलीज बेग साहिब जो। भेरूमल महरचंद पहिरियों दफ़ो थो अचे हिन अरसे में 1911 खां 1920 ताईं में। उन हिर्स जो शिकार नाटक लिखियो आहे जेको शेक्सपियर जो उल्थो कयल आहे, उहो आहे 1912 में। दीवान ठाकुरदास त्रिया चरित्र नाटक लिखियो आहे 1913 में, उहो बि शेक्सपियर जो उल्थो कयल आहे। नानक राम धरमदास हिकु नओं लेखक थो अचे असां वटि, उहो 3 नाटक थो लिखे पियो हिन दौर में। फ़रेबी फ़तनू 1914 खां तर्जुमो कयो आहे, कहिड़ो आहे लेखक? मैरी कार्ली, उनजो हिन तर्जुमो कयो आहे। नेम अंजाम 1916 उर्दूअ मां उल्थो कयो आहे। पति शेवा अंग्रेजीअ मां तर्जुमो कयो अथई 1920 में। ऐं गागनदास आडवाणी साहिब जेको नाटक 1915 में कयो आहे उहो आहे असलूको डॉक्टर श्याम नारायण। ऐं हरुमल प्रेमचंद जेको आहे उहो 1918 में थो पेश करे, उहो उर्दूअ मां उल्थो करे थो पेश करे नवल लक्ष्मी जे नाले सां नाटक। ऐं चांडूमल खत्री साहिब 5 नाटक क़रीब ॾिना आहिनि। 1917 में मनोहर मोहिनी, हुननि जो असलूको आहे। महज़र 1917 में असलूको, चंदर 1917 में असलूको, वहमी विकार 1917 में असलूको, ऐं नल दमयंती हुनजो जेको आहे संस्कृत तां उल्थो कयल नाटक आहे 1919 में। टहलराम चांदवाणी साहिब सूरदास नाटक 1918 में ॾिनो आहे जेको आगा हशर जो उर्दूअ मां उल्थो कयल आहे। खानचंद दरियाणी साहिब गुलाब जो गुल 1920 में असलूको नाटक। ऐं आवतराम ठाकुरदास कहरी कहर मां 1920 में तर्जुमो कयो अथई उन
उर्दूअ मां अहिड़ी तरह 1920 ताईं जा जेके ॿिए अखर असां वटि अचनि था पिया उहो अचे थो पियो लीलाराम माखीजाणी, दो रंगी दुनिया 1920 असलूको, प्रेम पतंग 1920 असलूको, बेवफा कातिल 1920 असलूको, किशोर मोहिनी 1920 असलूको, कलयुग जा कलोर 1920 में असलूको ऐं लीलावती 1920 में असलूको। हाणे ई असां जेको मथे दौर ॾिसी आयासीं उन में असां वटि जेके बि नाटक अचनि था पिया उहे घणो करे अंग्रेज़ी ऐं उर्दूअ मां उल्थो कयल आहिनि या तर्जुमो कयल आहिनि ऐं ओरिजिनल जेके आहिनि उहे असां वटि ॾाढा घटि आहिनि ऐं जेके आया आहिनि असां वटि उहे धर्मी किताबनि मां कुझु उल्थो कयल किताब असां वटि आया आहिनि। त 1920 ताईं जेको आहे कुल मिलाए करे 55 नाटक जेको आहे असां वटि अंग्रेज़ीअ मां तर्जुमो थी करे आया आहिनि। इहो असांजो इतिहासु आहे असांजे सिंधी नाटक जो। विरहाङे ताईं सिंधी नाटक नवीसीअ में मथे ॼाणल नाटक नवीस जिन नाटकनि ते कलम आज़माई कई उहे त आहिनि ई। इन खां पोइ जेको दौर थो हले पियो 1921 खां वठी 1947 ताईं जो उन्हनि में जेके नाटक नवीस जिन नाटकनि ते पंहिंजी कलम आज़माई कई आहे मां उन्हनि जी थोरे में तव्हांखे ॼाण थो ॾियां पियो छो जो नाला ऐं नाटक वधीक आहिनि इन करे सॼो डिटेल हिते ॾियणु संभव कोन्हे को। त इन करे मां रुॻो तव्हांखे नाला ॿुधाए वेंदुसि त उन्हनि कहिड़नि नाटक नवीसनि नाटक लिखिया आहिनि। उहे नाटक नवीस आहिनि तेजूमल रोचीराम शर्मा, भागचंद आडवाणी, जगत राय आडवाणी, मंघाराम मलकाणी, मंगल सिंह रामचंदाणी, ॼेठमल परसराम, लालचंद अमरनोमल, तेजूमल शहाणी, लीलाराम माखीजाणी, ऊधो जांगियाणी, नानकराम धरमदास, जमटमल भावनाणी, मोटूमल गिदवाणी, लेखराज अज़ीज़, अहमद गुलाम अली चागला, आगा गुलाम नबी, ठाकुरदास वर्मा जंहिं महाराजा दाहिर सेन ते नाटक लिखियो आहे उहो हिकिड़ो ई नाटक उन लिखियो। रामचंद केवलरामाणी, उस्मान अली अंसारी, लोकूराम डोडेजा, मोहम्मद उस्मान डेपलाई, तीर्थ बसंत, झमटमल थदानी, मोतीराम मनसुखाणी, मेलाराम वासवाणी, राम पंजवाणी, नानिकराम धरमदास, द्वारका प्रसाद शर्मा, लीलाराम फेरवाणी, रमणमल शर्मा, मोहम्मद इस्माइल उस्मानी, S.C. बुल्ले, कल्याण आडवाणी ऐं झमटमल भावनाणी। हाणे हिते जेके मूं तव्हांखे नाला ॾेखारिया आहिनि उन्हनि घणो करे पंहिंजो नंढे नाटक ते पंहिंजी कलम आज़माई कई आहे। उन्हनि मां चतुरमल भठीजा आहिनि, आसूदोमल आहे, आसूदोमल गिदवाणी आहे, आसानंद मामतोर आहे, मोहम्मद हनीफ़ सिद्दीकी आहे, पारूमल केवलरामाणी, A.L. मीरचंदाणी, जेठानंद रघुमल, नानिकराम धरमदास, सावित्री जांगियाणी, जगत आडवाणी, मेलाराम वासवाणी ऐं जेठानंद नागराणी जेको आहे उन्हनि रुगो नंढे नाटक ते पंहिंजी कलम आज़माई कई आहे। मौलवी दिलदार हुसैन, दयाराम समाणी, हूंदराज दुखायल, धरमदास माणक, चूहरमल हिंदुजा, खुशीराम आसवाणी, हबीबुल्ला भुट्टो, मोतीराम सोनेजी, गुल हसन कृपलाणी, गोविंदराम टोपणदास अहिड़ा लेखक आहिनि जिन रुगो नाटक नंढो नाटक या एकांकी ते पंहिंजी कलम आज़माई कई आहे। त 1947 ताईं जेके असां वटि नंढा नाटक अचनि था पिया उहे अटकल 100 नाटक था अचनि जेके हिननि लेखकनि जे पारां लिखी करे सिंधी साहित्य जे नाटक रूपी मटके खे पंहिंजे नाटकनि सां भरियो आहे। मां जीअं पहिरीं ॿुधायांसि त नल दमयंती जेको आहे 1894 में पहिरियों सिंधी नाटक मंच ते पेश थियो हो। त हाणे इहे पेश करण लाइ असां वटि सिंधीअ में जेके नाटक मंडलियूं हुयूं उहे कहिड़ियूं हुयूं त मां तव्हांखे हिते इहे वाज़ह करणु चाहींदुसि त असां वटि हींअर बि ऐं पहिरीं बि प्रोफेशनल ड्रामा आर्टिस्ट कोन हुआ। जेके बि असां वटि सिंध जूं मंडलियूं हुयूं नाटक जूं मंडलियूं उहे सभु इमेच्योर आर्टिस्ट हुआ। यानी जेके स्कूलनि ऐं कॉलेजनि में जेके मास्तर ऐं जेके शागिर्द मास्तर जेको कमु कंदा हुआ ऐं शागिर्द जेके पढ़ंदा हुआ उन्हनि जी मंडलियूं ठाहे करे उहे नाटक पेश कंदा हुआ। उन्हनि जो पंहिंजो हिकु नाटक नवीस हूंदो हो ऐं हिकु पंहिंजो नाटक जो हिदायतकार हूंदो हो। त सिंध में जेके नाटक लिखणु शुरू थिया त उहे उन खां पोइ नाटक जूं मंडलियूं बि बर्बाद थियूं आहिनि। पर इन खां पहिरीं जेको आहे सिंध में जेके नाटक पेश करणु ईंदियूं हुयूं उहे पारसी मंडलियूं ईंदियूं हुयूं उहे अची करे सिंध में नाटक पेश कंदियूं हुयूं। वरी सिंध में सभ खां पहिरीं नाटक 1894 में नल दमयंती पेश कयो वियो जेको जेठानंद बिरयाणीअ जो हो ऐं संस्कृत मां तर्जुमो कयल हो। हा, सिंध जे नाटक मंडलियुनि जी थोरे में ॼाण मां तव्हांखे ॾियां थो त 1894 में पहिरीं नाटक मंडली ठही आहे दयाराम जेठमल सिंध कॉलेज इमेच्योर ड्रामेटिक सोसाइटी कराची सिंध कॉलेज। यानी कराची जे सिंध कॉलेज में हिकु नाटक मंडली ठहे थी पई उहा 1894 में नल दमयंती पेश थी करे पई। ऐं 1898 में धर्म उपकार इमेच्योर ड्रामेटिक सोसाइटी शिकारपुर। 1905 में हैदराबाद प्लीडर्स क्लब हैदराबाद
ऐं कराची यानी पहिरीं जेको नाटक पेश थो थिए उहो कराची में थो पेश थिए। कराची खां पोइ शिकारपुर में ऐं शिकारपुर खां पोइ लाड़काणे में मंडली ठहे थी पई। उहो कराचीअ में बि हैदराबाद प्लीडर्स क्लब हुई जेका उन पंहिंजो नाटक पेश कयो आहे 1905 में। 1907 में चांदका एमेच्योर ड्रामेटिक सोसाइटी लाड़काणो, हैदराबाद एमेच्योर ड्रामेटिक सोसाइटी हैदराबाद 1914, सारस्वत ब्राह्मण ड्रामेटिक सोसाइटी कराची 1917। यानी पहिरीं कॉलेज ऐं स्कूलनि जा ॿार था अचनि पिया, उन खां पोइ क्लब ऐं उन खां पोइ जेके जातीय समाज जूं सोसाइटियूं आहिनि। हिते सारस्वत ब्राह्मण समाज जी जेका आहे हिकु सोसाइटी उहा बि कराची में पंहिंजो ड्रामो पेश थी करे पई 1917 में। 1917 में ई हैदराबाद में यंग सिटीजन ड्रामेटिक सोसाइटी ठही आहे ऐं 1924 में हैदराबाद में ई नेशनल कॉलेज जेको हो उनजी ड्रामेटिक सोसाइटी ठही आहे ऐं हैदराबाद कॉलेज नाटक मंडली ठही आहे 1932 में। रविंद्रनाथ लिटरेरी एंड ड्रामेटिक सोसाइटी क्लब 1923 में। यानी गुरुदेव रविंद्रनाथ टैगोर खे बि असांजे सिंध वारनि पूरी तवज़ो ॾिनी आहे, उनजा नाटक पेश कया आहिनि। उन जो असरु आहे, इन करे उन्हनि जे नाले सां हुते क्लब बि ठही आहे। हली हाणे अचे थो पियो स्कूल, त उहो कराची में कहिड़ो स्कूल आहे? उहो न्यू हाई स्कूल आहे कराचीअ जो, जंहिं 1920 में नाटक मंडली ठाहे करे नाटक पेश कया आहिनि। 1920 में ई 2 नाटक मंडलियूं ठहियूं आहिनि, आस जी टोली पहिरियों ऐं आस जी टोली ॿीं, जंहिं नाटक पेश कया आहिनि। शहाणी स्कूल कराची 1928, मीरपुर ख़ासि मदरसो 1939 में, साहित्य स्कूल ड्रामेटिक सोसाइटी 1940 में, सिंधु सोशल लिटरेरी एंड ड्रामेटिक सोसाइटी 1923, हैदराबाद नाटक मंडली 1931, द यंग मेल ड्रामा क्लब हैदराबाद 1932, आमिल इंस्टीट्यूट ऑफ कराची 1935। यानी जेके आमिल हुआ उन्हनि बि पंहिंजी हिकु मंडली अलॻि सां ठाही आहे हैदराबाद जे आमिलनि, ऐं उहा हिते कराची में अची करे पंहिंजा नाटक पेश थी करे पई। सिंधी सर्किल 1943, यूनाइटेड आर्ट्स ड्रामा सोसाइटी 1937, शिकारपुर ड्रामा सोसाइटी 1905, ॾेती लेती नाटक मंडली हैदराबाद। मां जीअं पहिरीं तव्हांखे ॿुधायांसि कि ॾेती लेतीअ ते असां वटि नाटक लिखिया विया, न रुॻो नाटक लिखिया विया पर उनजे नाले सां ड्रामा जी हिकु सोसाइटी बि ठही आहे, उहा 1906 में ठही आहे। ऐं सिंधी साहित्य सोसाइटी 1922 में ठही आहे, जंहिं नाटक पेश कया आहिनि। अहिड़ी तरीक़े सां असां ॾिसूं था पिया त असां वटि 1947 ताईं क़रीब 22 नाटकनि जूं मंडलियूं ठहियूं आहिनि, जिन 100 एकांकियूं ऐं 55 वॾा नाटक जेके लिखिया विया उहे सभु मंच ते पेश कया आहिनि। इहो हो असांजे सिंधी नाटक जो विरहाङे ताईं जो अहवालु, कीअं असांजो सिंधी नाटक ठहियो आहे, लिखियो आहे ऐं वधियो आहे, ऐं उन में कहिड़ा कहिड़ा विषय असांजे लेखकनि खयां आहिनि। घणो करे उन्हनि जे नाटकनि जे जेको टाइटल आहे, जेको सिरो आहे, उन मां ई असांखे ख़बर थी पइजी वञे। हली तव्हां असांजा हीउ वीडियो ॾिसो पिया, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। वरी हिकु दफ़ो मां तव्हांखे अर्ज़ु कंदुसि, जेकॾहिं तव्हांखे असांजा वीडियो वणनि था त पंहिंजा कमेंट्स, पंहिंजी टिप्पणी, पंहिंजी टीका असांखे पंहिंजे कमेंट बॉक्स में लिखी करे मोकिलींदा, ऐं हीउ वीडियो पंहिंजनि यारनि दोस्तनि मिटनि माइटनि ओड़े पाड़े वारनि खे मोकिलींदा, जीअं सिंधी साहित्य जी ॼाण न रुॻो जेके UPSC में IAS जो एग्ज़ाम था ॾियनि उन्हनि खे पवे, पर असांजे ॿियनि दोस्तनि खे बि पवे त सिंधीअ जो वरिसो जेको असीं चवंदा आहियूं त असांजो वरिसो शाहूकार वरिसो आहे, त उहो शाहूकार वरिसो कीअं आहे उहा ॼाण बि हिन वीडियो जे ज़रिए असांजे सभिनी दोस्तनि ताईं पहुचे। इहो अर्ज़ु कंदे जय भारत, जय हिंद, जिए सिंध, जीअनि सिंधियत खे चाहणु था।